ख़बर शेयर कंदा कंधकोट वेझो ॻोठ पहिरोज़ सब्ज़ोई में ॻोठाणनि पाक किताब खणी बासरनि जे ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। ख़बर मूजिबि ॻोठ पहिरोज़ सब्ज़ोई में ॻोठाणनि अब्दुल हमीद ऐं ॿिनि पाक किताब खणी दाहींदे चयो त पुलिस एहलकार साईं बख़्श वलद अलाह ॾिवायो वर्दी जे ज़ोर ते पंहिंजे भाइरनि क़ुर्बान ऐं सोट मोहम्मद अली सनौला वलद मोहम्मद रमज़ान असां खां पंहिंजो पको घर अॾण लाइ 10 लख भत्तो घुरी रहिया आहिनि। उन्हनि जो वधीक चवणु हो त असांखे 100 साल थी विया आहिनि हुन ॻोठ जा रहवासी आहियूं। हाणे जॾहिं असां पंहिंजे पुराणे घर खे ड्राहे पकी अॾावत करणु लॻासीं त पुलिस एहलकार वर्दी जे ज़ोर ते सोटनि सां धमकाइण लॻो त पैसा ॾियो पोइ घर ठाहण ॾींदुसि ऐं असांखे कूड़े केस में गिरफ़्तार करण जे लाइ धमकियूं ॾेई रहियो आहे। मुतासिरनि वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह IG सिंध SSP कश्मीर अमजद अहमद शेख ऐं डिप्टी कमिश्नर मुनवर अली मिठाणी खां अपील कंदे चयो त असांखे तहफ़ुज़ फ़िराहम कयो वञे ऐं बासरनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे।